जी नाज़रीन, खानपुर मां ख़बर शामिल कंदा हलूं। PS 7 तक खानपुर शिकारपुर तां चूंडियल सूबाई वज़ीर तवानाई इम्तियाज़ अहमद शेख ऐं फराद इम्तियाज़ शेख जन पारां तक जे अवाम जी ख़िदमत जो सिलसिलो जारी रखंदे ज़ुबैर मेमण ऐं ताज मोहम्मद बुरड़ो जी मार्फत खानपुर शहर वासियुनि जे मालवंद माण्हुनि जे चौपाए माल जो चारो मोकिलियो, जेको शिकारपुर हाउस जी टीम जे वर्करनि मोहसिन सेठार, बहादुर बोड़ो, चौधरी मोहम्मद याकूब आरई, सेठ मोहम्मद रमज़ान उर्फ जानी आरई, मज़हर अली आगाणी, इमरान आगाणी, एजाज सेठार, बदरदीन बोड़ो, सफ़ीउल्लाह सेठार, चौधरी दिलावर आरई, उस्ताद नज़ीर अहमद आरई ऐं ॿियनि परनि पंहिंजूं ज़िम्मेदारियूं निभाईंदे खानपुर शहर जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां लाॻापियल ज़रूरतमंदनि खे ॾिनो वियो आहे। रिपोर्ट खानपुर न्यूज़ टीम।